मुंहिंजी ज़मीन हुई एकड़ ज़मीन जो मूंसां इन खां ख़रीद कयो। उन एकड़ मुंहिंजे ते आदू कब्ज़ो कयो आहे। केरु आहे आदिबख्श? आदिबख्श माइट आहे, महर आहे, ड्रिग जो मुंहिंजो माइट आहे। उन्हनि जेको आहे सो मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। एकड़ ते ट्रैक्टर अची विधाईं ऐं जेको आहे सो माण्हू वठी हथियारनि सां मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथईं। पोइ मां भॼी वियुमि जेको आहे SP सखर। उते SP साहिब वटि वियुमि। उतां मां कंप्लेंट करायमि जेका थाणे ते अब्दुल वहाब खे मां ॾिनी। SHO अब्दुल वहाब ऐं शरफ़ुद्दीन अंसारी। उन्हनि मुंहिंजो हिन महिल ताणी कुझु न कयो आहे। उन्हनि सां हालांकि माना अञा बि जेको आहे सो काचारियूं कंदा वतन था, को बि क़दम न कयूं अथऊं। ऐं उहो मूंखे जेको आहे सो धमकियूं ॾींदा वतन था, मौत जूं धमकियूं। अगरि कोई केस कई काॾे वेही त जेको आहे सो तोसां असां निबरंदासीं। मां इन जे करे तव्हां वटि पुॻो आहियां। मूंसां इंसाफ़ थिए ऐं आला ऑफिसरनि खे बि मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंसां इंसाफ़ थिए। SP सखर DIG IG सिंध खे अपील आहे त हिनखे हटायो त को आला ऑफिसर अचे जेको मूंसां इंसाफ़ करे अचे, न त मुंहिंजी जान